नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे सां मां ख़बर ॾींदा हलो त सिंधी ॿेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़े ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे जवाहर जुनेजो, अवामी तहरीक जे कासिम आदिल, समाजी अॻवान अज़ीम रूंजो, मोहम्मद अली खोसो जी अॻवानी में सिंध बचाव कमेटी पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक अॻवाननि जो चवणु हो त सिंध असांजी धरती माउ आहे ऐं पंहिंजी धरती ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश खे बर्दाश्त न कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी ॿेटनि ते कब्ज़े करण लाइ हिकु कमेटी ऐं इदारो ठाहे ॿेटनि ते तरक़ी जे नाले ते धारिया आबाद करण पियो चाहे, जेको कॾहिं बि थियण न ॾिबो। सिंध जी विस्ती वाहण दरिया समुंड ऐं ॿेटनि ते सिंध वासियुनि जो हक़ आहे ऐं तरक़ी जे नाले ते सिंध ते कब्ज़ो करण न ॾींदासीं। वफ़ाक़ फौरी तौर ते ॿेटनि जे तरक़ी जे नाले ते आबादकारी जो मंसूबो ख़त्म करे ॿी सूरत में सख़्त एहतिजाज करे वफ़ाक़ जे तहरीक इंसाफ जी रस्ता रोक कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।